नाज़रीन भलीकार चवंदासीं हाणे ज़िक्र कयूं त कच्चे जे इलाइक़े में सिंध पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। हिकु वॾे अरसे खां वठी ऑपरेशन जे हवाले सां जेका स्ट्रेटजी आहे सिंध पुलिस पंहिंजी जोड़ींदी आहे। उन में मुमकिन आहे कुझु कामयाबी मिलियूं हुजनि पुलिस खे, पर का अहिड़ी वाज़े कामयाबी नज़र न आई। हमेशह जदीद हथियारनि जी खोट ऐं जदीद टेक्नोलॉजी जी खोट जूं शिकायतूं सिंध पुलिस कंदी रहंदी आहे। ज़िक्र कयूं पिया त IG सिंध सहाफ़ियुनि जे वफ़द खे कच्चे वारे इलाइक़े में दौरे जे लाइ वठी वियो आहे। उन्हनि खे जेका स्ट्रेटजी आहे या जेका सरज़मीन ते जेका सूरत हाल आहे उन जे हवाले सां उन्हनि खे आगाही ॾिनी पई वञे। असांजो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडेर SSP घोटकी तनवीर तुनियो साहब सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियो। सां गॾु आहे SSP घोटकी तनवीर हुसैन तुनियो ऐं हींअर असां मौजूदु आहियूं घोटकी जो जेको राउंती वारो कचो आहे बचाव बंद ते, जेको पुलिस जी मेन बेस कैंप आहे जंहिंखे असां चौकी बि चवंदासीं, उते हींअर मौजूदु आहियूं असां। ऐं हे मुंहिंजे सॼे हथ ते राउंती वारो कचो आहे ऐं हिन पासे ॾांहुं शहर वारो इलाइक़ो आहे उबावड़ो। SSP साहिब सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। SSP साहिब, जेको ऑपरेशन हले पियो ख़ासि तौर ते जीअं तव्हां ब्रीफिंग ॾिनी आहे, मजमूई तौर ते आउं चाहींदुसि त तव्हां ऑन कैमरा असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो त हिते टोटल नफ़री घणी आहे, पुलिस जी हींअर डिप्लॉयमेंट जेका तव्हांजी आहे, ऐं केतिरियूं चौकियूं आहिनि जेको तव्हां कच्चे ऐं पके जे एरियाज़ खे सेपरेट करियो पिया मूवमेंट खे ॾोहारियुनि जी खे महदूद रखण ताईं। जी ही बुनियादी तौर ते जंहिं असीं इलाइक़े में बीठा आहियूं हिन खे बचाव बंद चयो वेंदो आहे। बचाव बंद जे राइट साइड ते तव्हां जीअं ॿुधायो त असांजो कच्चे जो इलाइक़ो, असांजी लेफ़्ट साइड ते जेको आहे पके जो इलाइक़ो आहे। हीअ जेको बचाव बंद आहे हीअ तक़रीबन 74 किलोमीटर जो फ़ासिलो आहे ऐं 74 किलोमीटर में 140 जेको आहे पुलिस पोस्टूं जेको आहे उहे प्लान कयूं वियूं आहिनि। उहे 140 जेके पुलिस पोस्टूं प्लान कयूं वियूं आहिनि उन मां 60 जेको आहे उहो अंडर कंस्ट्रक्शन्स आहिनि, काफ़ी उन्हनि मां ठही बि वियूं आहिनि। उन असीं बाद में विज़िट कंदासीं। असांजी जेका बेस कैंप आहे हाणे असां वरी फॉरवर्ड थींदासीं, मूव थींदासीं इनसाइड कच्चा एरिया, जेको हार्ट ऑफ द कच्चा आहे, जेको दिलि आहे कच्चे जी, उते असीं हिकिड़ी पोस्ट क़ाइमु कई आहे। ऐं मिलाए करे टोटल जेका नफ़री हिन बचाव बंद ते अंदरि कच्चे में मुख़्तलिफ़ ऑपरेशन्स जेका करे थी उहा डिस्ट्रिक्ट घोटकी जी 1000 खां मथे जी नफ़री आहे जेका डिप्लॉयड बि थियल आहे ऐं ऑपरेशन्स में हिसो वठी रही आहे। ऑपरेशन में ज़ाहिर मुख़्तलिफ़ क़िस्म जी एक्टिविटीज़ आहिनि जंहिंमें बचाव बंद ते जेको आहे उनखे सील करण सां गॾोगॾु जेके इनसाइड आहे एरियाज़ आहिनि उन में IOBs करणु जेको आहे उन में शामिलु आहे। ऐं मुख़्तलिफ़ तव्हां ॾिठो हूंदो त तक़रीबन 4 ॾींहं पहिरियों बि हिन साॻे बचाव बंद जे अंदरे पासे खां पुलिस मुक़ाबले में 4 जेको आहे डकैट्स मारिजी विया। पुलिस तमामु बहादुरी सां मुक़ाबिलो कयो ऐं जेकी असांजूं ख़ासि तौर ते टीम्स आहिनि, रैपिड रिस्पॉन्स फोर्स जूं पुलिस जा जेके जवान आहिनि जेके तमामु बहादुरी सां रिसेंटली ट्रेंड थी आया आहिनि कराची मां, उन्हनि ई जेको आहे हिन कार्रवाई खे सर अंजाम ॾिनो ऐं उन्हनि जी कार्रवाई जे नतीजे में ई 4 दाड़ियल जेका मारिजी विया। ऐं होपफुली हिन वक़्तु असांजो जेको फोकस आहे उहो कचो ई आहे ऐं कच्चे में जेके मग़वी जेके बि हुया उहो तमामु जेके आहे उन्हनि खे ई बचाव बंद क्रॉस करिणो हुयो। त असां हिकिड़ी अनब्रोकन चेन जेका हिकिड़ो तसलसल आहे पुलिस पिकेटुनि जो, ख़ासि तौर ते हिक ॿिए खे सपोर्ट कंदियूं पिकेट्स ऐं हिक ॿिए जे 300 मीटर फ़ासिले हुजण जे करे, वेझे हुजण जे करे उहो हिक ॿिए खे सपोर्ट बि कनि थियूं, बल्कि जेका मूवमेंट आहे उनखे कंट्रोल करिणो आहे बुनियादी तौर ते। ऐं हितां ई सप्लाई लाइन आहे ऐं हे ई उहो इलाइक़ो आहे जितां अक्सर जेको आहे ॾोहारी जेको आहे पंहिंजा जेके शिकार हितां घुराईंदा हुआ ऐं हीअ हिकिड़ी डिफेंस लाइन असां ठाही आहे ताकी असां जेको कच्चे जी जेका मूवमेंट आहे ख़ासि तौर ते उनखे हिकिड़ी माना रेगुलेट करे सघूं बुनियादी तौर ते। ज़ाहिर माण्हुनि जा अंदरि कारोबार आहिनि, तव्हां ॾिसो था फसल बि आहिनि माण्हुनि जा। हिते आम शहरी सां कंहिं बि क़िस्म जो को जेको आहे ग़लति वर्ताव न कयो वेंदो, पर ज़ाहिर जेको ॾोहारी एलिमेंट आहे उनजे ख़िलाफ़ु जेको एक्शन खयो वेंदो। SSP साहिब, ही जेको कचो आहे जिते पाण फिज़िकली मौजूदु आहियूं, हिते पुलिस फोर्स जा जवान इलाही दफ़ा शहीद थिया आहिनि। ताज़ो जेको DSP समेत पुलिस जे फोर्स ते अटैक थियो, पुलिस कुर्बानियूं ॾिए पई। हिन अहिड़े मौसम में, अहिड़े इंफ्रास्ट्रक्चर में पुलिस फोर्स जा माण्हू, तव्हांजा सीनियर लीडरशिप हिते मौजूदु आहे। केतिरी हद ताईं तव्हां सम्झो था त हीअ जेको ऑपरेशन आहे या हींअर जेका सूरत हाल आहे जंहिंमें तव्हां ख़ासि तौर ते टास्क आहे तव्हांखे ॾिनल घोटकी डिस्ट्रिक्ट में जेका अमन अमान जी सूरत हाल उनखे बहितर करणु ऐं हिते जेको धाड़े वाली जो निज़ाम आहे उनखे टोड़ण में केतिरी हद ताईं तव्हां कामयाबु विया आहियो, अञा केतिरो अरसो लॻी सघे थो? ॾिसो, कामयाबी जो जेकॾहिं अगरि असां पैमानो कुझु हिकिड़ो कयूं त उन में सभु जेको जंहिं तरीक़े सां जहिड़ी फ्रीक्वेंसी सां, जहिड़ी तेज़ी सां तव्हां ॾिठो त
मुख़्तलिफ़ चैनल्स ते तव्हां ॾिठो या मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जी जे ज़रिए जेको आहे मग़विन जा जेको आहे काफ़ी शयूं वायरल कयूं वयूं। अगरि असां उन यार्ड स्टिक खे खणूं त पोइ तव्हां ॾिसो त हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु जॾहिं असां ॻाल्हाए रहिया आहियूं त को बि रिपोर्टेड जेको आहे माण्हू किडनैपिंग फॉर रैंसम वारो न वियो आहे। ऐं मां सम्झां थो इहा ई असांजी कामयाबी आहे नंबर 1। नंबर 2, 12 अप्रैल खां पोइ असांजो ख़ासि हुते जेके मेन हाईवे आहे जेको कराची सखर मुल्तान मोटरवे आहे उनजी सिक्योरिटी, छो त हिते सिक्योरिटी जा इंतज़ामात त हुया पर को प्लान न हो बुनियादी तौर ते। ऐं मां तव्हांखे ॿुधायमि त 1997 में ग़ुलाम नबी अहमद साहब जॾहिं हितां IG हुया हिन डिस्ट्रिक्ट में ई, जॾहिं SSP हुया, हिकु असांजा मौजूदा IG आहिनि ज़ाहिर आहे उन्हनि जो हिते हिकिड़ो वॾो वसी तजुर्बो आहे। उन्हनि ख़ैरपुर में ऐं घोटकी में ख़ासि हुते तमामु असरातियूं कारवायूं कयूं त उनजे तजुर्बे मां ई असांखे फ़ाइदो थियो आहे। ऐं जेका असांजी स्केटर्ड हिकिड़ी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेका मौजूदु नफ़री आहे उनखे असां गॾु करे हिकिड़े लाइन ड्रॉ कई आहे त साईं हितां खां असांखे करिणो आहे। अदरवाइज़ असांजी जेको नेचुरल डिफेंस में CPEC हुयो, CPEC ते अलॻि पिकटूं लॻंदियूं हुयूं, उनखां पोइ घोटकी फीडर कैनाल ते अलॻि पिकटूं लॻंदियूं हुयूं, बचाव बंद ते बि स्केटर्ड पिकटूं लॻंदियूं। पर उनजे बावजूदि बि ॾोहा जी मुख़्तलिफ़ घटक हेड़े वठी करे अची वेंदा। पर हाणे हिकिड़ी सीक्वेंस सां हिकिड़ी वेल प्लान्ड ऐं हिकिड़ी वेल थाट प्लैनिंग हली रही आहे। ऐं उन प्लैनिंग जे नतीजे में इहे पोस्टूं क़ाइमु थियूं आहिनि। उन नतीजे में तव्हां ॾिठो त जेको यार्ड स्टिक अगरि असां इहो रखूं त मग़वी जी रिसेंटली का वीडियोज़ न आयूं आहिनि, जंहिंजो मक़सदु इहो आहे त असां किडनैपिंग फॉर रैंसम ख़ासि तौर ते उहा जेका इंट्रैप करे घुराए वञनि पिया माण्हुनि खे मुख़्तलिफ़ लालच में, ऐं मां सम्झां थो त उन में काफ़ी हद ताईं कमी आई आहे। नंबर 1। नंबर 2, तव्हां ॾिठो त रिसेंटली जेके माण्हू आहिनि उन्हनि में जॾहिं मां उन्हनि खे विज़िट कयो हिते मुख़्तलिफ़ ॻोठनि में ख़ासि तौर ते सोलर प्लेट जूं वारदातूं, मोटर जूं चोरी जूं वारदातूं, ऐं उन सां गॾोगॾु जेके माल चोरी जे जेके माण्हू आहिनि उहे बि कचे जे अंदरि वेठा आहिनि। ज़ाहिर आहे पके ते त कोई खणी वञी नथो सघे, अगरि खणी वेंदो त ज़ाहिर आहे पेरा नज़र ईंदा, उते पुलिस बि अची वञे पई। पर हाणे जॾहिं उहे उते न आहिनि मौजूदु, जॾहिं पिकटूं अची वियूं आहिनि त पोइ उन सां न सिर्फ़ु असांजी अॻुवा बढ़ाए तमामु बल्कि हिकिड़ो जेको जनरल क्राइम आहे उन ते बि तमामु वॾो असरु पियो आहे। ऐं उन असर जे नतीजे में राति ई हिकिड़ी चोरी जी वारदात थी, उन में हिकिड़ी गऊं चोरी थी ऐं पुलिस उन्हनि पिकटुनि ते ई उनखे छॾाए वरितो। इन जो मक़सदु इहो आहे त इहे जेके पिकटूं आहिनि इहे कंहिं हिकिड़े कॉन्सेप्ट सां लॻल आहिनि। ऐं होपफुली जेको आहे सालनि खां वठी जेको मसइलो हुयो जंहिंजी शायदि का प्लैनिंग जेका आहे अगरि मां चई वञे त उहा हिन दौर में ई थी। ऐं आख़िरकार को न कंहिं मसइले जे कंहिं न कंहिं हल जी तरफ़ इंसानु वेंदो आहे। त ज़ाहिर आहे हिन दफ़े IG साहब तव्हां ॾिठो त मुख़्तलिफ़ टाइमनि ते घोटकी विज़िट कयो। अनफॉर्चुनेटली असां वटि कुझु इंसिडेंट थिया, उन्हनि में विज़िट कयो, कुझु जनरल मीटिंग्स थियूं ऐं तमामु घणो फोकस जॾहिं कचे ते कयो त हिकिड़ो हल निकिरी आयो। ऐं आउं सम्झां थो त इन हल खे जेको परमनेंट बुनियादनि ते आहे, ईअं न आहे जे पकी इमारतूं ठही रहियूं आहिनि, त इहे हमेशह हिते मौजूदु हूंदियूं इंशाअल्लाह। ऐं उन्हनि में जॾहिं नफ़री वेठी ऐं पुलिस जॾहिं बि कंहिं ॾोहारियुनि जे इलाइक़नि में वेहणु शुरू कंदी आहे त ॾोहारी उहे इलाइक़ा ख़ाली करे वेंदा आहिनि। अगरि असां क्रिमिनल एक्टिविटी खे ई ख़तमु कयोसीं त इहा असांजी तमामु वॾी कामयाबी आहे। ऐं क्रिमिनल एक्टिविटी जे ख़तमु थियण सां उनजा रिसोर्सिस ख़तमु थींदा ऐं क्राइम ख़तमु थींदो त सम्झो क्रिमिनल बि ख़तमु थी वेंदा, त उहो असांजे लाइ कंहिं बि कम जा न रहंदा। आख़िरी ऐं मुख़्तसिर सुवाल ॿियो हिकिड़ो आहे त पुलिस जीअं तव्हां चयो IG साहब पाण विज़िट करे चुको आहे हिते, ऐं हीअ को हिन साल जी या महीननि जी ॻाल्हि कोन्हे, ॾहाकनि खां वठी हिते कल्चर रहियो आहे या हिकु निज़ाम रहियो आहे ॾोहारियुनि जो। IG साहब विज़िट कयो हिननि ॾुखियाईनि में जंहिं सूरत हाल में पुलिस जो जवान हिते वेही करे ड्यूटी करे थो, जिन वटि सफ़ा महदूद उन वटि सहूलियतूं आहिनि, ॾोहारियुनि वटि जदीद ऐं हेवी वेपन्स आहिनि, पुलिस फोर्स वटि वेपन उहे कोन्हनि, सहूलियतूं उहे कोन्हनि, जवाननि जो फोर्स जो मोराल तव्हां कीअं था भायो इन इन्वायरमेंट में, जंहिं इन्वायरमेंट में भेरे भेरे सां पुलिस खे नुक़सानु थिए थो, घोटकी हुजे, शिकारपुर हुजे, कश्मीर हुजे, पुलिस जा ऑफिसर ऐं जवान शहादतूं पेश करनि था। समूरी सूरत हाल में महदूद वसीलनि में पुलिस जो मोराल जेको आहे उहो तव्हां कीअं पिया ॾिसो? पुलिस जो मोराल मुंहिंजे ख़्याल में अल्हम्दुलिल्लाह सुठो आहे। पुलिस जी जेका कमांड लीडरशिप आहे उहा इन ॻाल्हि ते राज़ी आहे त हिकिड़ो एक्शन जेको आहे ज़ाहिर थी रहियो आहे, त उन में फोकस बि आहे। ऐं उन सां गॾोगॾु तव्हां ॾिठो त रिज़ल्ट बि अची रहिया आहिनि ऐं इंसान जा जज़्बा जेको आहे विढ़ंदा आहिनि। हथियार ठीकु आहे, पंहिंजी जॻह ते उन्हनि खे शायदि सुपीरियॉरिटी त हासिलु हुजे, पर उनजे बावजूदि बि ॾिसो न पुलिस जेको आहे घटिताई न कई आहे। ऐं रिसेंटली पुलिस उनखे टेक ऑन कयो आहे। बुनियादी तौर ते जेका तव्हां वेव ॾिसी रहिया आहियो उहा ख़ासि तौर ते सोशल मीडिया ते त हू तव्हांखे तमामु वॾी नज़र अचे पई, ऐं उहा अचण बि खपे ज़ाहिर आहे जेकॾहिं हू उनखे सोशल मीडिया खे मिसयूज़ कनि था डकैट्स जेको आहे। त इन में ॾिसो टेक ऑन कयो आहे पुलिस। माज़ी में शायदि
कंप्रोमाइज़ पुलिसिंग हिते थींदी रही आहे, उनजे नतीजे में ई हालात करे मां चवां त पुलिस डील बि कंदी रही आहे ॾोहारियुनि सां। SSP सतह जा ऑफिसर अंडर टेबल इहा डील कंदा रहिया आहिनि त तव्हां फलाणा मुगवी छॾियो, असां फलाणा तव्हांजा अज़ीज़ जेके गिरफ़्तार थियल आहिनि छॾियूं था, बल्कि पैसा बि माज़ी में रहियो आहे। इहो त हाणे ओपन सीक्रेट आहे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि बीमारी खे लिकाइण सां बीमारी ख़तमु न थींदी आहे। बीमारी जो इलाजु जेको आहे हमेशह उनखे जी डायग्नोस में ऐं उनजी एक्सेप्टेंस में हूंदो आहे। जंहिं ॾींहुं तव्हां कंहिं बीमारी खे एक्सेप्ट करे विधो त उन ॾींहुं तव्हां उनजो इलाजु कंदा हर मसइले खे पहिरियों ज़हनी तौर ते तस्लीम कबो आहे त हीउ मसइलो आहे। त मुंहिंजे ख़्याल में देरि आहे दुरुस्त आहे, कोई मसइलो न आहे। ऐं जेको असांखे माज़ी में नुक़सान थिया उहो त ज़ाहिर आहे पुलिस ऑफिसर जूं शहादतूं बि थियूं, ऐं पुलिस ऑफिसरनि जी शहादतुनि जे बावजूदि बि तव्हां ॾिसो पुलिस हुनखे डेली टेक ऑन करे रही आहे। कश्मीर में ऑपरेशन थी रहिया आहिनि, शिकारपुर में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन थी रहियो आहे, घोटकी में थी रहिया आहिनि। इन्हनि जे नतीजे में अमन अमान जी जेका सूरत हाल आहे काफ़ी हद ताईं बहितर थी आहे। असांखे उमेदु इहा ई आहे त अञा इहा हिन में बहितरी ईंदी। सफ़ा मुख़्तसिर त पुलिस हींअर हिन ऑपरेशन में हिन वे में ख़ानगी फोर्सिस जी सपोर्ट वठे पई, इन क़िस्म जो को मैकेनिज़म आहे डिपार्टमेंटल? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असां जेके पुलिस रूल्स मुताबिक़ जेके असांजा जीअं मिसाल तौर ते ही ॻोठ जा माण्हू आहिनि, हिन जे ॻोठ जे माण्हुनि सां काफ़ियुनि सां असांजी मीटिंग्स थियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां हर पोस्ट जेका कचे जी ठहियलु आहे उन जे भरिसां को न को ॻोठ आहे, त उन जे ॻोठ जे माण्हुनि खे असां पाण सां गॾु मिलायूं था। बेसिकली कम्युनिटी पुलिसिंग जो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। अगरि असां बिल्कुलु एलिनेट थी करे कमु कंदासीं त उन में असांजी कामयाबी न आहे। हाणे जहिड़े तरीक़े सां ॻोठाणा आहिनि उहे असांजी मदद कंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जी असांखे मदद मुख़्तलिफ़ ॻोठनि जे तरफ़ खां हासिलु थी रही आहे, छो त माण्हुनि खे हिकिड़ो अमन अमान नज़र अची रहियो आहे। उहे ॾिसी रहिया आहिनि उन जा माण्हू जेकॾहिं राति जो 2 माण्हू असां सां गॾु अची वेहनि था पंहिंजे लाइसेंस वारनि वेपन सां अगरि खणी अचनि था या ईअं ई असांजी सपोर्ट में अचनि था, त उन सां बि असांखे इलाही फ़ाइदो मिले थो। वरी महिरबानी। SSP घोटकी तनवीर हुसैन तुनियो साहब सां ॻाल्हि ॿोल असां कईसीं। व्यूअर्स ही जेको कचे वारो इलाइक़ो आहे, मुंहिंजो कैमरामैन जेकॾहिं तव्हांखे ॾेखारे सघे त ही इन जो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे, जाग्राफियाई जेके हक़ीक़तूं आहिनि उहे ॿियूं आहिनि। हिते जॾहिं पुलिस फोर्स जो माण्हू मौजूदु आहे चौकी ते, भले 5 माण्हू हुजनि, पुलिस जा 8 माण्हू हुजनि, उन्हनि लाइ ॾाढो ॾुखियो आहे हिन एनवायरमेंट में सर्वाइव करणु ऐं ॾोहारियुनि सां बिही करे मुहारो अटकाइणु। उन हूंदे बि हिते पुलिस जा जवान मौजूदु आहिनि जेके तव्हां ऐं असांखे अमन अमान ऐं तहफ़ुज़ फराहम करण लाइ क़ुर्बानियूं पेश करे रहिया आहिनि। ठीकु आहे, वरी महिरबानी गाज़ी। जी नाज़रीन, SSP घोटकी जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी ऐं हू पुरुमीद नज़र अचनि था त जेको हलंदड़ ऑपरेशन आहे उन में हू ज़रूरु कामयाबियूं हासिलु कंदा ऐं असां बि उमेदु कयूं था त सिंध में अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा बहितर थींदी। प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।